इल्म, अदब, सियासत, समाजी भलाई, तारीख़ ऐं तफ़रीह ते मुश्तमिल अव्हांजो पंहिंजो सिंधी रुख न्यूज़ चैनल ॾिसणु न विसारींदा। तव्हां लाइ हर ख़बर जी सही ख़बर रुख न्यूज़ चैनल। अस्सलाम वालेकुम। मां नुमाइंदा रुख न्यूज़ आख़ुंद मंसूर अली। अॼु असां नओं ॻोठु हाजी सोबो ख़ान जतोई तालका गड़ियासीं ज़िले शिकारपुर में सैफुल्ला ख़ान जतोई जो उताग ते मौजूदु आहियूं। सैफुल्ला ख़ान जतोई हर माण्हूअ जो हॾॾोखी ऐं इस्लाही कमनि में भरपूर कोशिशि कंदो रहंदो आहे। अकुल ऐं अदराक, दूर अंदेश, दानिशमंद, मोहतात हैसियत सां ॼातो सुञातो वेंदो आहे। पंहिंजे इलाइक़े में सुठी शोहरत रखंदड़ अड़े मुंहिंजे जो हॾॾोखी ऐं हमदर्द आहे। अचो त संदसि खां पंहिंजे इलाइक़े जो हाल अहिवाल पुछूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नओं ॻोठु हाजी सोबो ख़ान में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि उन लाइ असांखे आगाह कयो। बिस्मिल्लाह रहमान आख़ुंद साहब, असांजे ॻोठ में काई सहूलियत कोन्हे का। रोड रस्तो ख़तमु थियल आहे तक़रीबन। बिजली वग़ैरह बि अणहूंदा, उनजी बि इस्पताल वग़ैरह न आहे, मरीज़नि लाइ तकलीफ़ थी थिए। उन खां अलावा ख़ासि असां वटि सहूलियत अहिड़ी कंहिं शइ जी कोन्हे का। रोड रस्तो बिल्कुलु भॻल आहे। असांजो मदई खां वठी तक़रीबन स्टेशन ताईं 3 किलोमीटर थींदो, उहो बिल्कुलु ज़बून हालत में लॻो पियो आहे। का सहूलियत न आहे असांखे। मदे जे खां तव्हांजो ॻोठु केतिरे मुफ़ासिले ते आहे? 3 किलोमीटर आहे साईं, 3 किलोमीटर। मदे जे खां ॻोठ ताईं जो रस्तो केतिरे टाइम खां ख़राबु आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि उन लाइ ॿुधाईंदा ऐं उन जे चौगिर्द जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि जा बि असांखे हाल अहिवाल। सर, तक़रीबन असांजे मदई शहर खां ॻोठु 3 किलोमीटर आहे। उन जो रोड जो रस्तो जेको तक़रीबन 15-20 सालनि खां वठी रिपेयर कोन थियो आहे, तमामु ज़बून हालत में आहे, जिन में अचण वञण में असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। असांजे ॻोठ खां तक़रीबन पस गिरदाई में 15-20 ॻोठ आहिनि हिन रोड रस्ते सां, जिन में असांजो ॻोठु आहे अबड़ा उसराणी आहिनि, परियां असांजा जतोई आहिनि, भूत खरोस आहे, अतराणी आहिनि, कचे में जूणे जा कलोड़ा, हेॾां हकड़ा आहिनि। तमामु हद खां वधीक आदमशुमारी आहे असांजी वधी। इन में तमामु वधीक तकलीफ़ आहे असांजे आवाम खे, ख़ासि करे लेडीज़ खे बीमारी बड़ी में। उन खां अलावा हर लिहाज़ खां असांखे तकलीफ़ आहे। रोड रस्ते जी का रिपेयर कोन थी आहे। काफ़ी माण्हुनि खे असां चयो आहे, आला अमलदारनि खे को ध्यानु वग़ैरह कोन थो ॾिए। सो उन लाइ असां, उन खां अलावा सरहद इहा त दादू कैनाल ऐं रेस कैनाल जी पुल बि सफ़ा खस्दा हालत में आहे, सफ़ा ख़राबु आहे। काफ़ी दफ़ा टुटी आहे, हिन वक़्तु बि टुटल आहे, जंहिंमें कुझु ॻोठाणा पाण पंहिंजी मदद पाण कुझु काठियूं, कुझु लकड़ियूं विझी, मिटी कख विझी करे मिड़ी पवंदो। वॾी गाॾी का जेका बि उहा क्रॉस कोन करे सघंदी। इहा बि जेकॾहिं पुलियूं वग़ैरह टुटियूं किरियूं त टोटली जेका आदमशुमारी ॻोठाणा असांजा आहिनि इहे अचण वञण लाइ रहिजी वेंदा। साईं ॾिसो था न रस्ते जी केॾी तकलीफ़ आहे, ज़ाहिरीन अचनि था, ॾिसो केॾी तकलीफ़ आहे। हाणे ॾिसो त मोटरसाइकिल ते मायूं 2-3 मर्द इहे किरी पिया वीचारा, नंढड़ा बचड़ा मिसकिन। इन जी पोज़ीशन तव्हां कंडीशन ॾिसो। हाणे ॾिसो सूरत हाल अचनि था पिया ॿारड़ा। हाणे महिरबानी करे तव्हां पाण सूरत हाल ॾिसो, इन जो कुझु बंदोबस्तु कयो। हिते दरगाहूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? इहे इब्राहिम शाह कुरैशी में हजमुर आहे, मदीह स्टेशन खां 3 किलोमीटर हेठि आहे। साईं दाइम शाह आहे। उन्हनि दरगाहुनि ते मेलो लॻंदो आहे हर साल? हर साल मेला लॻंदा आहिनि, मल थींदी आहे, सुठो प्रोग्राम थींदो आहे, तफ़रीह सुठी थींदी आहे साईं। बिल्कुलु। पोइ दरगाहुनि ते ईंदड़ पांधीअड़नि खे अहिड़ो रोड रस्तो ख़राबु आहे त उन्हनि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि उहे ॿुधायो। साईं वधि में वधि उनखे रस्ते जी तकलीफ़ आहे। गाॾी जेका बि अचे थी ख़राबु थी पए थी, पोइ राति जो वापसी में उनखे ख़तरो थिए थो फिरण जो, हिन हुन जो। राति जो देरि आहे 11-12 मिंट रस्तो ख़राबु, ॾाढी तकलीफ़ आहे उनखे ट्रांसपोर्ट जी, मोटरसाइकिल जी, रक्शे ते, चिंग जी, सभु ज़ाहिरनि खे तकलीफ़ आहे ॾाढी रोड जी। ॿी का बि सहूलियत हिते कोन्हे? बिल्कुलु कंहिं शइ जी इस्पताल बि न आहे, बिजली बि न आहे, इस्पताल स्कूल बि न आहे? स्कूल आहे सर, इस्पताल न आहे, ॿी सहूलियत काई न आहे का रोड रस्ते जी। रोड ॾाढा ज़बून आहे। असांजे रोड जी वधि में ज़रूरत आहे साईं, हर शइ खां वधीक रोड घुरिजे। असांखे तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो, उनजे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजा लख महिरबानी। आख़ुंद अब्दुरऊफ़ साहिब जी महिरबानी, असांजो प्यारो दोस्त आहे मंसूर साहिब जी महिरबानी, जिन तव्हां टाइम ॾिनो। मथे महिरबानी करे आला अख़्तियारनि ॾे तव्हां ॾियो त ध्यानु ॾियनि कि रोड रस्तो मिले असांखे, पुल ठहे, असांजी महिरबानी सर।